अस्सलाम वालेकुम दोस्तों, पंहिंजा ड्रामे जी नई ज़बरदस्त बेहतरीन अपडेट में तव्हां सभिनी बेरी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा बेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। दोस्तों तव्हां ॾिठो त कीअं हाणे अकबर ख़ान ठा कयो, छा अकबर ख़ान हिते वार कंदो चाकर ख़ान सां। बिल्कुलु दोस्तों, अकबर ख़ान जेको चाकर ख़ान ऐं कोमल जे लाइ हिकु वॾी सज़ा सोचो वेठो आहे, जेको ही चुप लॻो पियो आहे, कंहिंखे पंहिंजे दिलि जो राज़ नथो ॾिए, न कमदार खे न मंसूर ख़ान खे। हाणे हुन जे लाइ जीअं हू सतेवड़े ते दावत ते ईंदा, हुननि खे सबक़ु सेखारींदो, पंहिंजी धीउ खे बि ऐं नी जेको आहे चाकर ख़ान खे बि। छो इन्हनि जे करे अकबर ख़ान जी घरवारी मारिजी वई। अहिड़े हिसाब सां ही पंहिंजो पलांद वठंदो ऐं इन्हनि खे ॾींहं जा तारा ॾेखारींदो अचण वारे एपिसोडनि में। ऐं होॾां जेको आहे सामल वारा बि जाबर जा साला पकिड़े क़ैद करे छॾिया आहिनि। हाणे जाबर खां मुतालबो कंदा हैदर खे छॾ त हिननि खे छॾियूं, पर जाबर चवंदो इहे मुंहिंजे कहिड़े कम जा कोन्हनि, हिननि खे भली मारे छॾियो, पर मां हैदर खे कोन जहिड़ो छॾींदुसि। अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे बहितरीनु ॾिसण वटां मिलंदा। अगरि वीडियो सुठी लॻी त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियोज़ में।